जय श्री झूलेलाल। अॼु मां महाराज जे हजूर साहिब नांदेड़ जे सिंधी कॉलोनी में भगवान श्री झूलेलाल जे मंदिर में आई आहियां। हिते तव्हांखे मंदिर सां गॾु ठहियल श्री झूलेलाल मंदिर भवन में रहण लाइ सिर्फ़ 1000 रुपए में 4 माण्हुनि लाइ एसी कमरो मिली वेंदो। हेठि रिसेप्शन ते तव्हांखे झूलेलाल साईं सां गॾु साईं सतराम साहिब ऐं शहीद संत कंवरराम साहिब जा दर्शन थींदा। हिते तव्हांखे ॾाकणनि सां गॾु लिफ्ट जी सुविधा भी मिली वेंदी। हिते 1000 रुपए वारे 4 बेड कमरे में कबट, एसी, टीवी सां गॾु अटैच लेट बाथ गीजर सां गॾु मिलंदो। हिन भवन में तव्हांखे वॾो पार्टी हॉल भी मिलंदो जिते धार्मिक, मांगलिक ऐं सामाजिक कम कया वेंदा आहिनि। हिकु ॿियो वॾो हॉल जिते फिनिशिंग जो कम पियो हले, भविष्य में जो जल्दी तैयार थी वेंदो। ही भवन श्री सचखंड साहिब गुरुद्वारे खां सिर्फ 10 मिंट परे 1 किलोमीटर जी दूरी ते आहे। हिते रहण लाइ तव्हां हेठि ॾिनल नंबरनि ते फोन करे बुकिंग कराए था सघो। भवन सां लॻोलॻ भगवान झूलेलाल साईं जो मंदिर आहे जिते साईं जो मंदिर नए तरीक़े सां विशाल ठहियल आहे। हिते साईं जी प्रतिमा सभिनि खे आकर्षित कंदी आहे। गॾु में आचार्य सतगुरु स्वामी टेऊराम जी महाराज, सतगुरु स्वामी सतराम साहिब जी, माता रानी, शिव परिवार सां गॾु ॿिया भी देवी देवता विराजित आहिनि। हिते रोजाना नियम सां आरती पूजा पंडित संगत सां गॾिजी करे कंदा आहिनि। हिन मंदिर में अन्न सेवा भी हलंदी आहे। कुल मिलाए चई था सघूं एतिरा घटि सिंधियुनि जा घर थी करे भी एतिरो वॾो मंदिर ऐं भवन झूलेलाल साईं जे नाले सां जनमानस खे अर्पण करण नांदेड़ जे सिंधी परिवारनि लाइ क़ाबिले तारीफ़ आहे। जय श्री झूलेलाल।